Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी कसम सां इहो सच आहे सरकार मथे ॾातू फिरियो आहे ऐं सादिक सां बि कोन थो ठहे ऐं ॾातूअ जी ज़मानत बचल ख़ान थो खणे इन जो मक़सदु वो जो शक सही निकतो बचल खान मां तुंहिंजो वाइदो बि ॾिसी चुको आहियां हाणे सोभारो खान जेको तुंहिंजे ॻोठ में बाहियूं ॿारींदो न तूं उन जो ई मातम कंदे मातम त तो मुंहिंजी न्याणीअ जो रिश्तो ठुकराए पंहिंजो पाणे पंहिंजे ॻोठ ते अज़ाब नाज़ुल करे छॾियो आहे ओ छा हुकुम आहे सोभारा खान? हुकुम वरी छा जो ॾातू सुभाणे शादी पियो करे तव्हां अॼु जो अॼु वञी ॾातूअ सां अहिड़ो त हशर कयो जो 2 सालनि तां खट तां बि न उथी सघे ऐं जेकॾहिं तव्हां ॾातूअ खे इन क़ाबिल न बणाया आया त पोइ जेको अशर मां तव्हां सां कंदुसि त तव्हां पूरी ज़िंदगी खट तां न उथी सघंदव ईअं ई सम्झ त अॼु खां वठी ॾातू खट भेड़ो थी वियो तव्हां सभु ॿुटूं ॿधी वञिजो ईअं कंहिंजी बि सुञाणप न थिए पर कन खोले ॿुधी छॾियो सभु जेकॾहिं कंहिंजी बि सुञाणप थी उनखे वरी मां ज़िंदा कोन छॾींदुसि छा सम्झो ॾातूअ जे मलाइकनि खे ख़बर न पवंदी उनजे हॾनि भञण वारा कहिड़ा शैतान हुया सोभारा खान तव्हां बेफ़िक्र रहो अम्मा पोपरी बाबा तूं पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां ॾातू जो ख़्यालु कढी छॾ ॾातू सची दिलि सां तुंहिंजी रिश्ते जी घुर करे हा ऐं पोइ ख़बर अथई ॾातू 2 ॾींहंनि जी मोहलत न घुरे हा ॾातूअ जे दिलि ऐं दिमाग़ में शैतान वेठल आहे इहो ॾातू कॾहिं बि तोसां वफ़ा न कंदो बाबा जेकॾहिं ॾातू चाचे बच्चल खान खे एतबार ॾिए थो त पोइ अम्मा पोपरी जेकॾहिं ॾातू पा किताब खे मुक़दस सम्झे हा त हुनजे दिलि ऐं दिमाग़ में शैतान न हुजे हा हू बाबा बच्चल खान जे साम्हूं पूरे ॻोठ जे साम्हूं मूंखे इज़त ॾेई मान बख़्शे हा ऐं तूं उनजी इज़त बणिजी वञी हा पर ख़बर अथई ॾातूअ मोहलत घुरी आहे हुन वाज़े करे छॾियो त ॾातू पाण दिल जो पलीत इंसान आहे अम्मा पोपरी इहो ॾातू 2 ॾींहंनि जी जेका मोहलत थो घुरे न ख़बर आहे छो थो घुरे इन्हनि 2 ॾींहंनि में पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में शैतानूं चालियूं ठाहे बाबे बचल खाने साम्हूं पेश कंदो पर बाबा तव्हां त रईस खे चई आया आहियो न त ॾातू एतबार ॾिनो आहे उहो रिश्तो कंदो सभिनी जे मुंहं ते मूं बाबे बचल खान जी इज़त रखी आहे पर सुभाणे बाबे बचल खान वटि वञी उन सां मौज़रत करे ईंदुसि छो त इहो रिश्तो असांखे नाहे करणो जेकॾहिं सुभाणे ॾातू एतबार जे लाइ अचे न बाबा त बाबा बचल खान खे इहो बि चवंदुसि त तव्हां इनकार करे छॾिजो तव्हां वॾा आहियो बाबा साईं तव्हांखे जीअं मुनासिब लॻे
बाबा ॾिसो छा था दातू ज़िंदा आहे वञो सावल वञ बाबा जल्दी कर हकीम को दवा त वठी आ जी बाबा साईं मां वञा थो छा थियो बाबा ख़ैर त आहे ओ अम्मा पोपरी ख़ैर त न आहे न उहा जांच करण वञा पियो आख़िर थियो छा आहे बाबा अम्मा पोपरी के था चवनि त ॾातूअ खे धक हणी मारे छॾियो अथनि ऐं वरी के माण्हू था चवनि त ज़ख़्मी करे छॾियो अथनि साहु अथसि अञा कंहिं धक हयां अथसि का बि ख़बर कान्हे बाबा बचल खाने जी ओताक ते खणी आया अथसि वञा वञी जांच करे अचां ईअं न थिए जो इहो इल्ज़ाम असां मथां लॻे अल्लाह ख़ैर कंदो बाबा जेकॾहिं तव्हांजा हथ साफ़ आहिनि त पोइ कूड़े इल्ज़ाम जा पेर न हूंदा ऐं हू घणी देर न टिकंदो या अल्लाह साईं सामल जे सिर ॾांहुं ख़ैर हुजे सामल जी का बि ख़बर नथी पए त हू हिन वक़्तु आहे किथे अल्लाह साईं तूं त रहीम आहे सभिनी जे सिर ॾांहुं ख़ैर कजांइ बाक़ी का बि ख़ैर जी ख़बर ॿुधण में कोन थी अचे त छा थियो आहे ही जेको ॻोठ में गोड़ हले पियो उन मां त ख़ैर जी ख़ुशबू अचे ई कोन थी राति ॾातू ऐं सावल जे विच में बि मुंहुं मारी थी आहे अल्लाह साईं ख़ैर कजांइ बेशक तूं वॾो बाज़ारो आहीं तूं त ॼाणी थो न त सावल मुंहिंजी ज़िंदगीअ जो सहारो आहे मुंहिंजो जीवन साथी आहे जेकॾहिं उनखे कुझु बि थियो त मां मरी वेंदसि मां उन खां सवाइ कोन जी सघंदसि उन खां सवाइ मुंहिंजो आहे बि केरु अल्लाह साईं मां अर्ज़ु थी कयां त तूं ख़ैर कजांइ बाबा घबराइण जी काई ॻाल्हि न आहे हकीम साहब जेके हिनखे कुश्ता ॾिना आहिनि हे ठीकु थी वेंदो बाबा बचल खान बाबा आख़िर थियो छा आहे हिनखे बाबा असुल का बि ख़बर नथी पए त असुल मसलो आहे छा बाबा बचल खान फोग फ़कीर हिनखे बेहोश ॾिठो ऐं 2-3 माण्हू उते ॿिया बि हुया बुटुनि सां जन खे फोग फ़कीर भॼंदे ॾिठो ऐं उनखे बुटूं ॿधल हुयूं सुञाणे न सघियुनि बाबा साईं असुल हक़ीक़त असांखे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं ॾातू होश में ईंदो बाबा हाणे इहो गोड़ ख़तमु कयो शाबाश वञो पंहिंजो कमकार वञी कयो अल्लाह रहम कयो आहे रहम थींदो अदा सावल तव्हांखे घर ॾे सॾनि पिया तूं हल मां अचां थो न बाबा सावल हींअर जो हींअर घर वञ त सभिनी जी बेचैनी ख़तम थिए जी बाबा साईं बाबा बचल खान मुंहिंजे लाइ को हुकुम आकाम हुजे त मां हाज़िर आहियां आंधी मांदी सॾु कंदव न हिक हकड़ ते हलियो ईंदुसि न बाबा साहिब तुंहिंजी महिरबानी गॾिया पिया आहियूं बाबा जे ज़रूरत पई सॾु करे वठिबो बाबा हिकु चकर छड़ो ख़बर पइजी वञे जे कंहिं दुश्मन खे मुंहुं ॾियणो पियो त हिकु मुठ थी गॾिजी विढ़ंदासीं जेसिताईं ॾातूअ खे होश नथो अचे तेसिताईं मसइले जी ख़बर न पवंदी हिनखे होश अचे ख़बर पइजी वञे त हमरा केरु हा पोइ मसइले खे सुलझाईंदासीं मोहब्बत मीरास असांजी मेहनत मीरास असांजी मोहब्बत सफ़ा का चरी आई चरी थोड़ो कुछ ॿुधी थी त ईअं रोअण शुरू थी करे पूरा तुंहिंजो सावल को मामूली इगड़ियुनि जो गुॾो आहे जो कंहिंजी चिणग सां सड़ी खाक थी वेंदो चरी तुंहिंजो सावल त हिकु फौलाद जे जिस्म जो माण्हू आहे जंहिंखे कॾहिं तूफ़ान या का लहर लोॾे नथी सघे
न रो। सावल तूं नथो सम्झी त हिन दिलि में तुंहिंजे लाइ छा प्यार आहे, केतिरी मोहबत आहे। इन जे लाइ जेकॾहिं तोखे कुझु बि थिए थो त हीअ दिलि तुंहिंजे लाइ विछड़ी वञण जे ख़ौफ़ में वकोड़जी थी वञे ऐं अखियूं अणझण थी सावण जे मींहं जीअं वसी थियूं पवनि। चरी, मां मञा थो त तूं मूंसां बेपनाह मोहबत थी करी ऐं मुंहिंजे विछड़ी वञण जो ख़ौफ़ तूं पंहिंजी दिलि में पाली पई, पर हाणे पंहिंजी हिन दिलि खे आथत ॾेई छॾ त तुंहिंजो ही सांवल डूंगर ॾारण जी सहप रखे थो ऐं हिन सांवल खे मामूली वाचूड़ा कीअं विखेरे सघंदा? हाँ, तूं रो न चरी, रो न। यार राणा, असीं त वेठा था दुआऊं घुरूं ते के दौलत माल हुजनि, पर यार हिते त को वरी नवां साध छिड़ी था पवनि। वॾी ॻाल्हि आहे। बाबा, हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, तो त हमराहनि खे सफ़ा वेझे खां ॾिठो, छा थो भई तूं उहे हमरा ॻोठ जा हुया या किन ॿारनि अची ॾातू जे मथां काह कई? यार राणा, तूं बि कमाल थो करी, बेकुल ई को सुवाल आहे छा? मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, रिढ जे साम्हूं जेकॾहिं बघड़नि जो वलर निकिरी पए त पोइ हा रिढ बघड़नि जी सुञाण कंदी या रखंदी पुछ पुठीअ ते? बाबा, तो हमरा सुञाता या कोन सुञाता, तुंहिंजो शक कंहिंजे मथां हुजे या न हुजे, पर मूंखे 16 आना पक्का त इहो कमु सांवल जो अथई। ॾिठो कोन्हे उन फ़ैसिले में कहिड़ी मोमारी थी, ज़रूर हुन पंहिंजो पलहांद सिधो कयो आहे। अरे राणा, राणा इहा ॻाल्हि मूंसां कई अथई, ॿिए सां न कजांइ। बताव तूं शाहिदनि में छिकबा? बाबा, मां छिकजां या न छिकजां, पर तूं अखियुनि ॾिठो शाहिद आहीं, तूं ज़रूर छिकबे। ॾातू के जेकॾहिं कुझु थी वियो, हा बाक़ी जेकॾहिं बची वियो त उहो हुनजो भाग आहे। कमु त पको कयो अथव, पर जेकॾहिं पोयां सबूत छॾिया अथव ऐं पेरनि जा निशान हिन उताक ताईं आया त पोइ तव्हांजो ख़ैरु न हूंदो। जॾहिं ॾातू होश में ईंदो तॾहिं त सबूत पेश कंदो न। छा सोबारा ख़ान, ही कमु तव्हांजो आहे? सोबारा ख़ान, पर ॾातू होश में अची वियो आहे ऐं हा, बचल ख़ान जे कहर खां तव्हांखे केरु कोन बचाए सघंदो। सोबारा ख़ान, भितियुनि खे अॼुकल्ह कन न पर अखियूं बि आहिनि। जीअं बाफ़ूर मूं वटि पहुते, तीअं ई हवा में उॾरी घर घर ताईं पहुचंदी। ज़रूरी आहे बाफ़ूर हवा बणिजी बचल जे कननि ताईं पहुचे ऐं हू कहर बणिजी असां मथां कड़के। अहिड़ो कचो कमु कॾहिं सोबारे कयो ई कोन्हे। सबूत पोयां साबित हुजनि, सोभारो सुख सां सुम्हे। ईअं त कॾहिं थी नथो सघे। न सोबारा ख़ान, मां वरी कंहिंखे ॿुधाईंदुसि छा? तूं जूअर जो उहो कचो कानो आहीं ज़रूर, जो बचल ख़ान जे साम्हूं हिकिड़ी सट सां भुरी भूर भूर थी वेंदी ऐं तुंहिंजे सहारे इहो बचल सबूतनि सां गॾु अची हिते पहुचंदो। इन करे ज़रूर मूंखे माफ़ करे छॾिजांइ, छो त सोबारे ख़ान जो पहिरियों उसूल आहे त हुन पंहिंजे पोयां कॾहिं सबूत न आहिनि छॾिया। हटायोसि। मां आहियां रोलू, पर ॻाल्हियूं कम वारियूं कंदो आहियां। मां थो चवई पंहिंजी जवानी ते रहम कर, बाक़ी हिन ख़बर मां जान छॾाइण को वॾो मसइलो न आहे मुंहिंजे लाइ। रोलू, ख़बर हिन वक़्तु मुंहिंजी छपर छांव आहे, हुन खां सवाइ मुंहिंजो छा थींदो? तुंहिंजो छा थींदो? तुंहिंजो छा थींदो? तूं आज़ाद पंछी, कंहिं महिल हिन वण ते कंहिं महिल हुन वण ते। हाणे त तूं ख़बर जे पिंजरे में कैद ही ट्यूं 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 ट्यूं।
जंहिं वक़्तु घर में अचां थो त मितेरी जे कननि में इहे कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करींसि। मितेरी जे कननि मां ख़ारिश ख़तमु करण जे लाइ कहिड़ा फूका थो ॾींदो वती। असुल अहिड़ी थी कावड़ अचे जो। ओ निभागा मां मितेरी खे सलाह थो ॾियां त तव्हांजी गुंजीअ में 4 दाणा कीअं अचनि, कीअं तरक़ी कंदव। अड़े यो असां ई न आहियूं सोचींदा त तो मथां पग कंहिं रखी आहे। मितेरी छॾ तूं, असांखे सलाह ॾे त असां कीअं सुधरंदासीं। असांजे भाग वारे लोढ़े जी खड़ कॾहिं खुलंदी। हा त ठीकु आहे, मां ॾियां थो सलाह, बल्कि मां तुंहिंजो हथ थो ॾिसां। हा हथ ॾे, ख़ुदा जो मार पवे कॾहिं धोईंदो ई नहीं हथ। हल तबाही आहे, ॿियो छा आहे। तुंहिंजे भाग जो लकीर जो बाहिड़ो लताड़ थियो आहे तो तोपां। जीअं न ॾिठो अथई क्रिकेट जे मैदान में मेहूं छॾ रुगो तलो पटे तबाह कनि, अहिड़ो हशर थियल आहे। हाणे मां मितेरी जो हथ ॾिसी थो ॿुधायां। मितेरी हथ त ॾे। हे त ॾिस, मितेरी जे हथ ते बाग ईअं था फुटनि जीअं न बहार जे मुद में वणनि में गुल फुटंदा आहिनि। हाय हाय, पर इन जे बावजूद बि मितेरी जो भाग नथो खुले। उन जो सबबु इहो आहे जो तुंहिंजो नहुसत हिन ते थो किरे। इहो त मां शुरू ॾींहं खां वठी चवंदी पई अचां त हिन सुकल थुड़े जे करे मुंहिंजी ज़िंदगी तबाह थी वई आहे। बस कर हाणे, बस कर। घणो रोलूअ जे ख़बरुनि में अची पंहिंजी दिलि खे बरसाती ॾेॾर वांगुरु टपा न ॾेरा। जे मां आहियां त तूं आहीं, पर तूं नहीं न, वो बि मितेरी आहे। असल अड़ी थी कवड़ अचे न रोलूअ ते जो। अदा खबड़ ही रोलू छा चयो त खबड़ कुछ न कुछ थियण वारो आहे। अदा इन रोलूअ जो हाणे बंदोबस्त करणो पवंदो। खबड़ खे कुछ न थियणो अदा, बस हाणे न रोलूअ खे घरां कढणो पवंदो। अदा रातू खान पी पुट सुठी चाल पिया खेॾनि। हिकिड़ो ज़ख़म थो ॾे, ॿियो वरी मथो मरहम थो रखेसि। किरणा, मां दुश्मन खे बख़्श कयां, इहो थी नथो सघे। अदा पहिरें दुश्मन खे परखण जी कोशिश कर। जॾहिं तो चयो त हुननि खे ॿुटूं ॿधल हुयूं ऐं तो कंहिंखे सुञातो बि कोन। अदा मुंहिंजो शक हिननि मथां आहे, पर तूं मञण लाइ तयारु न आहीं। किरणा, कुझु ॾींहं सब्र कर। सॼे ॻोठ जे साम्हूं जेकॾहिं दुश्मन खे रुसवा न कयुमि न त ॾातू न सजाए मूंखे। पर मां चवां थो त हाँ बाबा ॾातू, अहवाल कीअं तबियत हाणे? हाणे बिल्कुलु सही आहियां। ये मामूली रांडियूं ॾातू जो हियां ॾारे सघंदियूं। बसि इहो मोकिलाइण जे लाइ तव्हांजे इंतज़ार में हुयासीं। बाबा जे मुनासिब सम्झो त इहो ॿुधाइण पसंदि कंदव त तव्हांजे मथां हमिलो कंहिं कयो। बाबा के त हमरा तो सुञाता हूंदा। न बाबा वजलखान, कंहिंखे बि सुञाणे न सघियुसि, छो जो सभिनी जे मुंहं ते ॿुटूं ॿधल ऐं ॿियो त मूं ते हमिलो बि ओचितो थियो। ॾिसेंसि थो न पीरड़ा, दीवार जे पोयों हलंदड़ कदमनि जी आहट खे सुञाण वारो ॾातू साम्हूं ईंदड़ गिदड़नि जे वलर खे न सुञाणे सघियो। अजीब ॻाल्हि आहे, ईअं बि थी सघे थो। बाबा बचलखान, शक जी ॻाल्हि मां कंदो न आहियां। बाक़ी जंहिं पक्का सबूत हथ कयमि त पोइ उन्हनि महिरबाननि खे तव्हांजे साम्हूं ई वाक़ो कंदुसि। जन पंहिंजे मौत खे ज़िंदा छॾे पंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं खुटाए छॾिया। बाबा अॻ में बि तव्हांखे 2-3 दफ़ा सम्झाए चुको आहियां। हिकु दफ़ो वरी चवां थो, को बि कदम खणो
उन खां पहिरीं मूंसां सलाह ज़रूरु कंदा कयो। बाबा हाणे हीअं आहे जे हू ॻाल्हियुनि में न आया ऐं पाव पलांद न ॾिनऊं त पोइ मां तव्हां सां गॾिजी हलंदुसि। ठीकु आहे बाबा, वॾा तव्हां आहियो त सलाह बि तव्हां सां ई कंदासीं। पोइ हाणे असांखे इजाज़त। ठीकु आहे बाबा, अलाह जी अमान। ॾातू कुझु बि ॿुधाइण खां इनकार कयो आहे। ईअं थी नथो सघे जो ॾातू पाण मथां हमिलो कंदड़नि खे सुञातो ई न हुजे। बाबा त पोइ तव्हां छा था सम्झो? ॾातू ईअं छो कयो आहे? अमा तूं ॾिसजां, पंहिंजी गंदी सोच जे करे इहो ॾातू खणनि मथां इल्ज़ाम हणंदो ऐं थी सघे थो ॾातूअ जो सभ खां पहिरीं इल्ज़ाम मूं मथां हूंदी। पर बाबा जेकॾहिं ॾातू खे ईअं ई करणो हुजे हा त हू होश में अचण सां ई करे हा। उन वटि मूं ख़िलाफ़ का बि शाहिदी न आहे। हाणे सभ खां पहिरीं कूड़ा शाहिदत कंदो जेके ॾातूअ वांगुरु शैतान हूंदा। पोइ उन्हनि सभिनी शैतान शाहिदनि खे वठी बाबे बचल खान जे साम्हूं आणी बीहारींदो त मूंखे शक हुयो त मूं पंहिंजे अखियुनि सां सादिक खे ॾिठो आहे। इन जो मक़सदु बाबा साईं त ॾातू तव्हां सां झेड़ो करण जे चक्कर में आहे। ॾातूअ में एतिरो दम ई न आहे जो मुंहिंजे साम्हूं अची बीहे। हू हाणे शैतानियूं करे मूं ख़िलाफ़ बाबे बचल खान जा कन भरींदो ऐं असां लाइ अहिड़ो माहौल जोड़ींदो, अहिड़ियूं शैतानगिरियूं कंदो जो बाबो बचल खान मजबूर थी असांखे ॻोठ मां कढे। इन खां अलावा ॾातू असां लाइ कुझु बि नथो करे सघे। पर बाबा जेकॾहिं ईअं थियो त पोइ असां काॾे हलंदासीं? मां मुल्क मौला जो घणो पियो आहे। बाबा तूं परेशान छो थी थिए? पर बाबा मां ही ॻोठ नथी छॾणु चाहियां। हिकु त बाबो बचल खान ॾातूअ जी शैतानगिरियुनि खे सम्झी वियो आहे। जेकॾहिं बाबो बचल खान ॾातूअ जी शैतानगिरियुनि में अची बि वियो त पोइ मां बाबे बचल खान जे साम्हूं ॾातूअ जूं शैतानगिरियूं वाखू कंदुसि। हू पंहिंजे मक़सद में कामयाब न वेंदो। अमा पोपरी तूं परेशान न थी। बाबा मालिक भलाई कंदो। जेकॾहिं असांजा हथ साफ़ आहिनि त मालिक ई असांजी मदद कंदो। केॾी न प्यारी जोड़ी आहे। अल्लाह पाक इन्हनि खे ज़िंदगी बख़्श ॾे। काश जेकॾहिं मुंहिंजो बि मुड़ुसु हिन जीअं ख़ूबसूरत ऐं नौजवान हुजे हा। मां बि ईअं हुन सां गॾु घुमां। ज़िंदगी केॾो न सुकून सां गुज़रे हा। माई में तेरी ख़ैर त आहे। छा पई सोची? कहिड़नि ख़्यालनि में घुमई? सोचां पई त तव्हां वटि न माल न मता, पोइ केॾां निकिता आहियो? असल पिनसिन ते गुज़ारो न पियो थिए ऐं चाचे फोग जो डंडो मुंहिंजे मथां रोज़ रोज़ त हर घर में वञी ख़ैर वठी अचे। मूं इन पिन खां बहितर सम्झो त को माल धारियूं पोइ राणे सां सलाह कयमि। में तेरी मूं इन ई कम खे बहितर सम्झो, सो मूं हिकु छेलो नफ़े ते धारियो आहे ऐं हाणे आऊं माल नफ़े ते धारींदुसि। साल ॿिनि खां पोइ जेके हिसे में आया गंज थी वेंदा ऐं हाणे बसि माल ई धारणो आहे। कुझु सालनि खां पोइ जेकॾहिं मालिक करम कयो त पोइ मूं वटि बि माल जा धण थी वेंदा। पोइ सोरठ शाम जो ताज़ो खीर कढी पंहिंजे हथनि सां मूंखे पीआरींदी। मितेरी तूं पंहिंजा ख़्याल पचा, असां हलूं था घाह ते। हा कयूं कंहिंखे मिंथ त ॾियण पटण गाह।
सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। मीरास असांजी